नाज़िन मटियारी के जुगनू क्रिकेट ग्राउंड में मरहूम हाजी ॾाॾो अहमद मेमन की याद में क्रिकेट टूर्नामेंट करायो वियो, जंहिंमें सोभ माणींदड़ टीम इनाम ऐं ट्रॉफियूं ॾिनियूं वयूं। उन हवाले से ॾिसूं था बाबू खासकेली जी ये रिपोर्ट। ग्राउंड ते टूर्नामेंट लगाई हाजी अहमद उर्फ ॾाॾो ठकरी की याद में, जंहिंजो अॼु फाइनल है। सुठे नमूने सां असांजी सपोर्ट कई आहे सो हाजी अब्दुल रज़ाक मेमन कई आहे, जेको असांजो रहनुमा बि आहे ख़ुदि ऐं तमामु सुठी तबियत मालिक जंहिं ग्राउंड पिणु असांखे क्रिकेट जे लाइ ॾिनो आहे शहर वारनि जे लाइ, ऐं उनजी वॾियूं महिरबानियूं आहिनि। ऐं हीउ जेको सभु कुझु आहे सो हुनजी महिरबानी जो आहे। ऐं इंशाल्लाह असीं बि ख़ुदि कोशिशि कंदासीं त हुनजी जेका असांजे लाइ रहनुमाई कई आहे हुनजो भरपूर असीं साथ ॾींदासीं। ऐं बिल्कुलु इंशाल्लाह अॻियां हली करे मटियारी में क्रिकेट जे लाइ जेको आहे तमामु सुठो जेको सिस्टम थींदो, ऐं जेके अहिड़ा ॿिया बि अॻुवान उन्हनि खे बि गुज़ारिश आहे त असांजी सपोर्ट कनि ऐं मटियारी में क्रिकेट खे फ़रोग़ ॾियनि। जीअं त मटियारी छोकरनि में तमामु घणो टैलेंट आहे ऐं असां हिननि खे क्रिकेट ग्राउंड ॾिनो त जीअं छोकिरा मतिलबु पंहिंजो हिकिड़ो एंटरटेनमेंट करे सघनि। ऐं हिते जेके हिते जा ॿिया सियासी माण्हू या कहिड़ा माण्हू आहिनि उन्हनि खे घुरिजे त मतिलबु ईअं छोकरनि लाइ एंटरटेनमेंट लाइ कुझु ॾिनो वञे। महिरबानी जे मटिया शहर वाला ग्राउंडूं ऐं अहिड़ा असां मेला लगाया। असां मटिया शहर जे अहिड़ा उहिदेदारनि अहिड़ा ऑफिसरनि ऐं अहिड़ा हैसियत रखण वारनि खे असीं अपील कंदासीं त मटिया शहर वारनि खे हिकिड़ो मुस्तक़िल ग्राउंड ॾिनो वञे, जीअं असां हिकिड़ो ज़हनी परेशानी खां हटी वञूं ऐं असां हिकिड़ो मुस्तक़िल ग्राउंड हूंदो त इंशाल्लाह असां अहिड़ा मटिया शहर खे असीं मेला ॾींदा रहंदासीं।